बेपासे आगाह क्यों औरतुनि जे आलमी ॾियारी जे हवाले सां इस्लामाबाद में समाजी तनज़ीम पारां मार्च कयो वियो आहे। मार्च में औरतुनि सां गॾु मर्दनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। औरतुनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई आहे। मार्च में शरीक औरतुनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ जिन ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुआ। तव्हांखे ॿुधायूं पिया औरतुनि जे आलमी ॾियारी जे हवाले सां इस्लामाबाद में समाजी तनज़ीम पारां मार्च कयो वियो आहे। मार्च में औरतुनि सां गॾु मर्द बि वॾे अंग में शरीक आहिनि। औरतुनि जे हक़नि में नारेबाज़ी कई वई आहे। मार्च में शरीक औरतुनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ जिन ते मुख़्तलिफ़ नारा बि लिखियल हुआ। राब्तो कयो आहे ॿीहर इस्लामाबाद मां लाइन ते मौजूदु आहे सुभान खोसो। सुभान आगाह कजो, औरतुनि जे आलमी ॾियारी जे हवाले सां समाजी तनज़ीम पारां मार्च कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि हिन बाबति? हाँ जी बिल्कुल, औरतुनि जे आलमी ॾियारे वारे हवाले सां जेको आहे इस्लामाबाद प्रेस क्लब अॻियां बेटी बचाओ तहरीक पारां एक मार्च जो एहतमाम कयो आहे जंहिंमें जेको वॾे अंग में औरतूं मौजूदु आहिनि, उन सां गॾोगॾु मर्द बि मौजूदु आहिनि। वॾे जेका पुलिस जी सिक्योरिटी बि जेका चइनी पासनि में जेको प्रेस क्लब आहे उन ते कंटर लॻाए करे उनखे बंदि कयो आहे, छाकाणि त जेको आहे मुख़्तलिफ़ जेके मज़हबी जमायत आहिनि उन्हनि पारां बि जेको आहे त औरतुनि जे जेका त पर्दा जे हवाले सां जेको आहे हिकिड़ो मार्च जो एहतमाम कयो वियो। तंहिंजे करे इंतिज़ामिया खे इहो बि जेको आहे ख़दशो आहे त किथे ॿिन्ही धुरनि में चकराव न थिए। जेको औरतुनि जी जेको मार्च आहे उहो जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ प्ले कार्ड्स आहिनि, जंहिंमें औरतुनि जी आज़ादी जे हवाले सां नारा दर्ज थियल आहिनि। जेका इहा एहतिजाज आहे, जेका रैली आहे उहा ईमान मज़ारी आहे, जेको आहे त एडवोकेट आहे उनजी अॻुवाणी में जेको आहे इस्लामाबाद प्रेस क्लब जारी आहे। जी ठीकु आहे, सुभाणे वरी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह कयो।